इस्लाम कोट जे रहवासियुनि जो हबको कंपनी ख़िलाफ़ एहतजाज धरणो। तफ़सीलन मूजिब ब्लॉक 2 जे ज़ुल्फ़कार दर्स अमीरुद्दीन फ़तेह मोहम्मद दुकान जी भील चमन चतू अब्दुल रहमान दल ताज मोहम्मद दीवान मेघवार टिल्लूमल ऐं ॿियनि प्रेस क्लब वारो एहतजाज करे धरणो हुयो। इन मौक़े ते ॻोठाणनि जो चवणु हुयो त ब्लॉक 2 ते कमु कंदड़ हबको कंपनी इंतज़ामिया मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण बजाए रोज़गार खसे रही आहे। मक़ामी ॻोठाणे JAZ कंपनी वटि लेबर जो ठीको हो। हिबको कंपनी ठेको खसे 1.5 करोड़ रुपया ज़ब्त करे छॾिया आहिनि। कंपनी ठेको रद्द करे समेत पोरियतनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। दाहूं करे थकिजी पिया आहियूं। कंपनी इंतज़ामिया मक़ामी माण्हुनि खां ठेका खसे कमीशन एवज़ ॿाहिरि जे माण्हुनि खे नवाज़े पियो। एहतजाज करे दाहियूं करियूं पिया, केरु ॿुधे नथो। हुननि मुतालबो कयो त मक़ामी माण्हुनि सां नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वरितो वञे। इंसाफ़ न थियो त एहतजाज जो सिलसिलो तेज़ कंदे मेन गेट आॾो धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची